अस्सलाम वालेकुम नाज़रीन, असां हिते नऊं किले में मौजूद आहियूं, नई कोट में। नई कोट में जी। ऐं दोस्तों तव्हांखे कुछ अजीब व गरीब शयूं तव्हांखे ॾेखारियूं। सर इनमें अजीब गरीब किथां आहियो? सर अजीब गरीब इहे शयूं जेको जेल तो ॾिठो जेको तो अजीब गरीब कोन लॻो। इनमें माण्हू पूॼा वेंदा, हींअर गाॾा ऐं मोटर पिया आहिनि। सही, इहा तोखे हिकिड़ी शइ अजीब गरीब कोन महसूस थी। ऐं जेके हीअ आहिनि हींअर गाडरनि खे रंग हणी करे हिते ठाहे छॾियो अथनि माण्हुनि खे बेवकूफ़ करण जे लाइ। यार जेका शइ रियल हूंदी आहे न पुराणी, उहा ई शइ मौजूदु हुजे त माण्हू उनखे ॾिसनि था वाक़ई यार पुराणे दौर जी शइ हुई। अच्छा, तव्हां हिकिड़ी ॻाल्हि हिन मां नोट कई आहे? कहिड़ी? मतिलबु हींअर जेका न्यू जनरेशन आहे 2025 जी, हा, हिन जो तमाशा आहे 7 फुट आहे। ऐं हीअ तव्हां चओ था 400 साल पुराणी आहे। 400 साल पुराणी जी 7 फुट कदो इहो छा? त हीअ चवनि था तॾहिं नयूं ठाहियूं अथनि न उन्हनि माण्हुनि खे बेवकूफ़ करण लाइ। उहो अंदाज़ो त रखनि न कद जो। अजीब ऐं गरीब इन जे करे चवां पियो। ऐं ॿी ॻाल्हि त आउं चवां थो इहे गाडर ई अहिड़ा मूंखे घर ठाहे ॾियनि, लोॾो न ठाहे अलाह ॾिस कुंडा कहिड़ा मूंखे ॾाढा वणिया आहिनि, हिननि में वेरिंग बि लॻल आहिनि। जी जी। तो गाइस, इहा तव्हां असांजी डिस्कस ॿुधी ऐं महिरबानी करे असांखे वोट कंदा ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा। असीं तव्हांजा प्यारा दोस्त मोहम्मद इस्माइल कोसो ऐं आउं तव्हांजो दोस्त गुलाम मुर्तज़ा कोसो। हिते जेका असां तस्वीर सां शूट कयो आहे उहो तव्हांखे पैकअप में ॾेखारींदासीं, ठीकु आहे? तो हलो वीडियो जी तरफ़। सर हाणे असां एंट्री पिया करियूं नओं किले जे गेट ते। इहो दोस्त असांजो मौजूदु आहे जेको दरवाज़ो खोले बंदि करे थो। हाणे तव्हांखे अंदरि जो असीं मंज़र ॾेखारींदासीं। हिन पासे ही पुराणे ज़माने जूं टैंकूं आहिनि जेके हींअर थोरो रिपेयर जो कमु कराए, हिनखे कलर वलर कराए हिननि सुठे नमूने करे रखियो आहे। ऐं हिन पासे तारीख़ लिखियलु आहे, नओं किलो जेको आहे थर पार्कर जो, उन जी पूरी तारीख़ आहे, तव्हां ॾिसी सघो था। ऐं पोइ हाणे ही मेन गेट आहे अंदरि दाख़िल थियण जो। दोस्तो ये असीं अंदरि दाख़िल थिया आहियूं। तव्हां ॾिसी सघो था ही तमामु पुराणी तारीख़ जाइ नज़र अची रही आहे। हिते ही तव्हां कोट ॾिसी सघो था। हिन दौर में हींअर कोट अहिड़ो ठहण बि नामुनासिबु आहे। ही तव्हां ॾिसी सघो था पुराणे दौर जी अॾावतूं थियल आहिनि। 9 किलो तो ही पुराणे ज़माने जा जेल हुआ, खाना जेके एजन खे इनमें कंदा हुआ, ही जेल हो। पर हाणे हिननि हिते मोटर गाॾा अलाए छा बीहारे छॾिया आहिनि, पर मतिलबु त ही पुराणे ज़माने जा जेल हुआ। ज़बरदस्त मंज़र आहे, ॾिसण वटां आहे तारीख़ी मंज़र आहे। असां घणा टाइम खां पोइ हिते आया आहियूं, हाणे मथे जो दीदार कंदासीं। दोस्तो तव्हां ही ॾिसी सघो था कोट जी अॾावत केॾी थियल आहे, जो बाक़ाइदे गाॾी हली सघे थी इन कोट में। अॼुकल्ह जे दौर में अहिड़ो कोट हाणे असां हलूं था मथे। ही मथां खां हेठि जो मंज़र आहे, टैंकूं बीठल आहिनि पुराणे दौर जूं। ही ॾिसो पिया, ही जेके सुरंगूं ठहियल आहिनि हिते हथियार खणी जेको दुश्मन जो सामनो करण जे लाइ ही रखिया विया हुआ, त जीअं दुश्मन खे तव्हां आसानी सां मुंहुं ॾेई सघिजे ऐं उनखे वेझो अचणु न ॾिजे। ऐं पोइ हितां तव्हां आबादी ॾिसी सघो था। हितां दोस्तो तव्हां ॾिसी सघो था हितां कुझु हसीन नज़ारा थर जा, थर पार्क जा नज़र अचनि पिया। तव्हां ॾिसंदा कुझु आबादियूं आहिनि, कुझु हिते ॻोठाणा रहनि था। इन खां अॻियां तव्हांखे कुझु बुठियूं नज़र अचनि पियूं, थर जूं आहिनि इहे। केॾो ज़बरदस्त मंज़र आहे हिकिड़ो। क़ैद खाना बि तव्हांखे ॾेखारियासीं ठहियलु हुआ। ऐं हेॾां तव्हांखे साम्हूं ॾेखारींदासीं जिते उन्हनि खे फाई घाट चयो थो वञे, फाई ते टंगियो वेंदो हो। ऐं जिते फायूं ॾिनियूं वेंदियूं हुयूं, जेके मुलज़िम हूंदा हुआ या ग़रीब हूंदा हुआ, जेके क़ैदी हूंदा हुआ उन्हनि खे, तो उन्हनि जो बि तव्हांखे कुझु ॾेखारींदासीं। दोस्तो ही उहे जायूं आहिनि जिते ग़ुलाम जेके कमु कंदा हुआ, जेके आज़ादु कोन हूंदा हुआ, पोइ कुझु का ग़लती थी वेंदी हुई त हिन जायुनि ते उन्हनि खे फांसी ॾिनी वेंदी हुई। पुराणे दौर जा ज़ालिम बादशाह जेके हूंदा हुआ, पोइ हिन जाइ ते उन्हनि खे फांसी ते लटकायो वेंदो हुयो। ही तव्हां ॾिसो पिया, ही सभु जायूं
खासी घाटी जो ठहियल आहिनि हीअ पासे में मिशनियूं आहिनि जंहिंसां जंग विड़ी वेंदी हुई। मतिलबु त कुझु पुराणी शयूं आहिनि हाणे त हिननि जो कमु रिपेयर थियो आहे। इन हिसाब सां जेका पुराणो ॾेखो जेको हिननि जो पुराणे जेके तारीख़ी शयूं हुयूं उहे तक़रीबन ख़तमु थी चुकियूं आहिनि। बाक़ी तव्हांखे थोरो कैमरामैन जे बैकअप ते असां ॾेखारींदासीं हिकिड़ो कोट जेको मौजूदु आहे उहो पुराणे ज़माने जो आहे जेको ॿुधायो पियो वञे त तक़रीबन 500-600 साल पुराणो आहे। त उन जी मरमत बि नाहे थी, उहो तव्हांखे असां ॾेखारे सघूं था जेका पुराणी शइ आहे। बाक़ी ॿियूं शयूं हींअर रिपेयरिंग वग़ैरह थी आहे त उन हिसाब सां नओं ॾेख बि ॾींदा असांखे तव्हांखे असां पुराणो कोट जेको हो उहो तव्हांखे ॾेखारे सघूं था। कैमरामैन तव्हांखे ॾेखारे पियो इहो कोट पुराणो आहे जेको कई सदियूं पुराणो ॿुधायो पियो वञे जंहिंजी रिपेयरिंग नाहे थी उहो इहो कोट आहे। बाक़ी हर शइ जी रिपेयरिंग थियल आहे। इन सां गॾु तव्हांजो दोस्त मोहम्मद इस्माइल कोसो असांखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।